टिकटॉक जी असीं ज़रूरु ॻाल्हि कंदासीं। जेके टिकटॉकर्स आहिनि उहे बि खोड़ सारी महिनत त कनि था, पर हिन वक़्तु असीं मुज़ना टिकटॉकर जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। मुज़ना टिकटॉकर जो एक्सीडेंट थियो आहे, जेकी बहितरीन टिकटॉकर आहिनि, ख़ुदा उन्हनि खे तंदुरुस्ती ॾे, सेहत ॾे, पर उन्हनि जो ख़तरनाक एक्सीडेंट थियो आहे। मुबशिर बिल्कुलु जी ईअं ई आहे नाज़रीन, इहा सुबुह ई अपडेट आई आहे ऐं मुज़ना सोशल मीडिया ते इन्फ्लुएंसर आहिनि ऐं ख़ासि तौर ते सिंध खे रिप्रेज़ेंट जी जी कंदियूं आहिनि। हर हवाले सां सिंधी ॿोलीअ जे हवाले सां, सिंधी कल्चर सकाफ़त जे हवाले सां उनखे उन्हनि जेको आहे इंट्रोड्यूस बि करायो ऐं सोशल एक्टिविस्ट बि आहिनि, समाजी वर्कर बि आहिनि, वकील बि आहिनि। हा बिल्कुलु, उन्हनि जो अॼु एक्सीडेंट थियो आहे। असां आवाज़ टीवी जी सॼी टीम, असांजी मॉर्निंग शो जी सॼी टीम उन्हनि जे लाइ दुआ गो आहे सॼी सत त उहे जेको आहे जल्द खां जल्द सिहतयाब थी वञनि, ताकी हू पंहिंजे कॉन्टेंट सां हिकु दफ़ो ॿीहर माण्हुनि खे एंटरटेन करे सघनि ऐं रोड हादसो ने ख़तरनाक पेश आयो आहे। बिल्कुलु, ऐं मुबशिर ॾिसो वरी उहा ई ॻाल्हि अची वई न हिते, त असां वटि सुकून न आहे, यानी कि असां वटि गाॾी बि आहे, असां वटि शोहरत बि आहे, दौलत बि आहे, पर हाणे जॾहिं एक्सीडेंट थियो आहे मुज़ना साहिबा जो, एतिरो ख़तरनाक एक्सीडेंट थियो आहे, अलाह उन्हनि खे शिफ़ा ॾींदो, सिहत ॾींदो, ज़िंदगी ॾींदो, पर ॾिसो आहे त बेसुकूनी वारी ॻाल्हि। जॾहिं त वञी करे इहे ज़ख़्म सही थियनि या वरी पंहिंजे ट्रैक ते हिकिड़ो इंसानु अचे, तेसिताईं त बेसुकूनी रहंदी। इहो पैसो या शोहरत अची असांखे सुकून न ॾींदी। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे नाज़रीन, लेकिन इन सां गॾु गॾु हिकिड़ी ॻाल्हि इहा बि करण जी ज़रूरत आहे त ड्राइविंग सेफ तरीक़े सां कजे। मुज़ना साहिबा बि जेका असांजी आहिनि सिंध जूं जेका शान आहे, उहो बि कार ड्राइविंग जे दौरान जो एक्सीडेंट थियो त कार तव्हां बि जेकॾहिं हलाए रहिया आहियो, असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, त कार इलाही एहतियात सां ड्राइव कयो। ड्राइविंग जा मसइला इलाही ज़्यादा वधी विया आहिनि। कुझु ॾींहं पहिरियां बि असां हिन टॉपिक जे मथां ॻाल्हायो त रोड सेफ्टी हुजणु ज़्यादा ज़रूरी आहे ऐं इन हवाले सां अवेयरनेस हुजण जी ज़रूरी आहे। बहरहाल असीं दुआगो आहियूं मुज़ना जे लाइ, इंशाअल्लाह अलाह से उन्हनि खे जल्द सिहतयाब ॾींदो, ताकी हिकु दफ़ो ॿीहर हो पंहिंजे बहितरीन कॉन्टेंट सां सिंध जे माण्हुनि खे, पाकिस्तान जे माण्हुनि खे एंटरटेन कंदियूं।